यासिर प्लीज़ अची वियो। लगे थो त मुंहिंजी सोट खे मूंसां कचहरी करण जो मूड थियो आहे। हरू जी ख़ुशफ़हमी में न पओ। मां कंहिं इम्पोर्टेंट कम सां तोखे घुरायो आहे। मां बि उन ई कचहरी जी ॻाल्हि कयां पियो। तूं कहिड़ी कचहरी जी ॻाल्हि सम्झी पई? प्लीज़ मिस्टर यासिर, सभिनी खां पहिरीं त इहा पंहिंजी फ्रैंकनेस ख़तमु कयो जेका मूंखे इंतिहाई ज़हर लॻी रही आहे। ऐं हरू जे ओवर कॉन्फिडेंस में अची मूंखे हिन बेकार रिश्ते सां न ॻंढो। जेकॾहिं जल्दी सां इहो तय करे वठूं त पोइ कंहिं कम जी ॻाल्हि कजे। ओके, अवां ॿुधायो छा करिणो आहे? छा असां वटि के कंप्यूटर हैकर आहिनि? व्हाट? छा मक़सद? मां सम्झुसि कोन्हे। यासिर मां कुझु इंफॉर्मेशन कलेक्ट करणु घुरां थी जेका मूंखे सिधी तरीक़े सां नथी मिली सघे। सो चाहियां थी त तूं इन में मुंहिंजी मदद कर। तूं जंहिं हक़ सां मुंहिंजो नालो वरितो आहे, सच उन खां पोइ त मुंहिंजे नाले जी हैसियत तमामु घणी वधी वई आहे। हाणे त हिन जी माना ऐं मफ़हूम बि मिटिजी वियो आहे। प्लीज़ मिस्टर यासिर, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। ओके, कहिड़े क़िस्म जा अव्हांखे तफ़सील घुरिजनि ऐं किथां जा घुरिजनि? पर सभिनी खां पहिरीं मूंखे इहो यकीन ॾियारियो त छा मां वहाँ ते मुकम्मल तरीक़े सां ट्रस्ट करे सघां थी? तूं मूं ते ट्रस्ट करे सघे थी छो त तूं वटि ॿियो को ज़रियो ई कोन्हे मूं ते ट्रस्ट करण खां अलावा। पर इहो सभु कुझु सीक्रेट रहंदो जेको असां ॿिन्ही जे विच में हूंदो। अॻे पोइ सभु कुझु असांजे विच में उअं ई सीक्रेट रहणो आहे। तूं दिलजाए कर। हाणे मूंखे ॿुधाए त असल ॻाल्हि छा आहे? यासिर तोखे यादि आहे त कुझु ॾींहं पहिरीं मूं वटि हिकु हायर ऑफिशियल आयो? शायदि मूंखे यादि कोन्हे। बहरहाल हुन हिकु इलाही अजीब ॻाल्हि कई हुई जिन ॻाल्हि मूंखे परेशान करे छॾियो आहे। मां बसि इहो चाहियां थी त तूं हुनजी हक़ीक़त मालूम कर ऐं इन सॼे मैटर में तूं मुंहिंजी सपोर्ट कर। शायदि तूं बहितर अंदाज़ में करे सघीं थो। माहीन, जेसि ताईं मूंखे मुकमल ॻाल्हि जी ख़बर न पवंदी त मां कीअं चवां त मां तुंहिंजी का सपोर्ट करे सघां थो या न। SSP जमाल मूं वटि आयो हो जंहिं मूंखे कुझु डेटा ॾेखारी हुई। मिस माहीन का कूल माइंड थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं मूं वटि जेके सबूत आहिनि इन्हनि खे ॾिसो। हुन सिधो सिधो इहो चयो त इन सभ में पापा इन्वॉल्व आहे। जॾहिं मां पापा खां इलीगल बिज़नेस जो पुछियो त पापा साफ़ इनकार करे छॾियो। मूंखे चयो त सिर्फ़ु पंहिंजे बिज़नेस ते फोकस पियो करे ऐं इहे सभु हुनजे मुखालफ़नि जा हथगंडा आहिनि। वेट पहिरियों इहो ॿुधाए त उन्हनि सभिनी सबूतनि में पुलिस जो मौक़िफ़ छा हो? मूंखे कुझु बि कोन सम्झ में आयो। बसि एतिरो सम्झ में आयो त पापा जे बिज़नेस ऐं नाले खे कोई मिसयूज़ करे पियो। हिन सॼे मैटर में मूंखे तुंहिंजी सपोर्ट घुरिजे छो जो मूंखे ख़बर आहे त पापा ग़लति नथो करे सघे। डोंट वरी, मां हिन मामले खे ॾिसी थो वठां। पर तूं छा वाकई मूं ते ट्रस्ट करें थी? मूंखे पंहिंजो सम्झे थी? मूं वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे। जेको हिते तोखे रिस्पॉन्स मिलंदो उहो मूंखे नथो मिली सघे। ओके, त इहो हाणे मुंहिंजो इशू आहे, न कि तुंहिंजो ऐं न ई जज सौराब जो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।